वर्तमान शहर के पेनजरन दड़ो में 2010 में आयल महाबोड सबब तबाह थियल शहर सुधरी न सघियो आहे। मुख्तियार अली खोखर की रिपोर्ट मूजिब 2010 जी आयल महाबोड के नतीजे में मुकम्मल तौर तबाह थियल दड़ो वाया बेलो ऐं तेजावल रोड के कुछ वक्त गैर कानूनी मुल्की कंपनी आला मयार मुताबिक तामीर करायो हो। मुज़किरा बेलो रोड पिण मुसलसल गोबल टेड़े सबब मुख्तलिफ हंधनि तां उखड़ी तबाह थी वियो आहे। जॾहिं त ज़मीननि जे खेड़ी कंदड़ गोबल ट्रैक्टरनि जे सिरे आम शाहराहुनि वारनि रोडनि ते अची सत्यानाश करण खां रोकण लाइ पुलिस जो को भी कानूनी हरकत में नज़र नथो अचे। अहिड़े तरह इंतजामी रिट न हुअण सबब बदमस्त ट्रैक्टर ड्राइवर सरियाम रोडनि ते गोबल हलाए ॼण ज़मीन जे खेड़े करे रहिया आहिनि। जेको भी माण्हू खेनि रोके थो त गोबल हलाईंदड़ ड्राइवर विढ़ण लाइ तैयार आहिनि। होॾां बनू अबड़ाल दड़ो ऐं झोक शरीफ़ जे बाशौर धुरियुनि एजाज़ अख्तर मेमण, इमदाद मेमण, आज़ाद ज़ोहेब मेमण, नज़ीर मेमण, अली रज़ा कच्छे, इकबाल सुमरो, नवाज़ सुमरो, मुख्तियार अली खोखर, वफ़ा मेमण, नकाश मुश्ताक मेमण, इम्तियाज़ आकाश मेमन, अब्बास पलीजो, अत्ता मोहम्मद भमरो, दिलावर दर्स ऐं ॿियनि मुतालबो कयो आहे त नोटिस वरितो वञे।